गुरु नानक देव की, सभिनी संतन महात्माउनि की। बाबा हरदास राम साहिब उन्हनि जे लाइ चयो वेंदो आहे, या भले कहिड़ा बि सूफ़ी संत हुजनि, गुरु नानक देव हुजनि, चवंदा हुआ माता पिता खे बि पंहिंजो गुरु करे मञियो। भई पहिरियों त अञा जेके माता पिता आहिनि उहे गुरु आहिनि, उनखां पोइ जेके दरबार वारा गुरु आहिनि। ईअं बि चवंदा आहियूं भई जेसि ताईं असां घर में माता पिता जी, ससु सहुरे जी असां सेवा न कई आहे, तेसि ताईं असांजी सेवा दरबार में बि क़बूल न थी पए। हिकु छोकिरो शादी करे आयो, ज़ाल अहिड़ी मिलियसि भई जंहिंखे बिल्कुलु सेवा भाव न हुयो। चवंदी हुयसि पंहिंजे पीउ खे तूं पाण वञी संभाल। ऐं हुनजो पिता जेको हुयो उहो बेड ते हुयो, सभु कुझु उहो बेड ते कंदो हो वीचारो, उनखे खाधो बि हथ सां खाराइणो पवंदो हो। ज़ाल बिल्कुलु साथ न ॾींदी हुयसि, पर हुनखे पंहिंजे पिता लाइ पूरो भाव हुयो, पंहिंजे पिता जी सेवा कंदो हो। हिकु दफ़ो हुनखे कम सां किथे ॿाहिरि वञिणो पियो, त चईं 2 ॾींहं ख़ाली मुंहिंजे पिता खे तूं ॾिसजांइ, पंहिंजी वाइफ खे चयईं। उन बिल्कुलु ध्यानु न ॾिनो, पिता जी तबियत ॾाढी ख़राबु ऐं हालत ॾाढी ख़राबु। जेको छोकिरो आहे ॾाढो दुखी थी वियो, ऐं हीअ जेका वाइफ हुयसि उहो बि बिल्कुलु साथ न पई ॾेसि। उनखे गुस्सो करे पई भई हाणे या त हिन घर में तुंहिंजो पिता रहंदो या मां रहंदसि, हाणे वीचारो करे छा। चई तंहिंखां मां पिता खे किथे छॾे थो अचां। पुठीअ ते खईं, पिता खे वठी थो वञे नदीअ में, भई मां उते छॾे ईंदुसि पिता खे। पिता ॾाढो रोए थो, उनखे मिनतूं करे थो भई मूंखे घर मां न कढ, पर हे छोकिरो पंहिंजे वाइफ जी ॿुधे थो, पंहिंजे पिता जी नथो ॿुधे। जीअं उते पहुतो नदीअ ते, अञा पिता खे फिटो करण वारो आहे। पिता चएसि थो हिन जॻह ते मूंखे न फिटो कर। चईसि छो? चईसि इन ई जॻह ते मां पंहिंजे पिता खे फिटी करे वियो हुउसि, इन करे अॼु इहो दुख मुंहिंजे मथां आयो आहे। त हिन कथा मां असां छा था सिखूं? भई अॼु जेको असां पोखींदासीं, सुभाणे असांखे इहो खाइणो आहे। चवंदा आहिनि न भई जेको अंब पोखंदो उहो अंब खाईंदो, जेको करेला पोखंदो उहो करेला खाईंदो। इन करे अॼु जेको कर्म करूं था, सुभाणे उहो खाइण लाइ असां रेडी हुजूं। अॼु अगरि सभिनी खे प्यार मोहबत ॾियूं था, सुभाणे असांखे सभिनी खां प्यार मोहबत मिलंदी। अॼु नफ़रत ॾियूं था, सुभाणे असांखे सभिनी खां नफ़रत मिलंदी। हस्बैंड वाइफ तयार थियनि था, भई असां वञूं था पार्टीअ ते। हस्बैंड आहे पंहिंजी धर्म पत्नी खे चए थो भई पाण त हलूं था पार्टी ते, गुडू बि पाण सां गॾु हलंदो। मम्मी किथे खाधो खाईंदी? पंहिंजी माता लाइ पुछे थो, पंहिंजी वाइफ खां। चएसि थी आहे पासे में दरबार, किथे त वञी प्रसाद खाई ईंदी, हलो पाण खे देरि थी थिए, पाण हलूं। हाणे जीअं वञनि था, रस्ते ते कार में वेठा आहिनि टई, हस्बैंड वाइफ, उनजो ॿारु वेठो आहे। वाइफ पुछे थी पंहिंजे पुट खां, माता जेका आहे उहो पुछे थी नंढड़े पुट खां, भई बेटा मां तोखे हिते घर वठी ॾियां? ईअं रांदि खेॾण लाइ हुन सां, भई मां तोखे हिते घर वठी ॾियां? नंढो ॿारु चए थो न मम्मी मूंखे हिते घर न खपे। थोरो अॻियां अॻिते वई, उते हाणे वॾा घर आहिनि, या सम्झो ईअं रो हाउस आहे, भई तोखे हिते रो हाउस वठी ॾियां? नंढो ॿारु चए थो न मम्मी मूंखे हिते बि रो हाउस न खपे। वरी अञा अॻियां विया, हुते बंगलोस ठहियल हुया। वरी माता पुछे थी बेटा हिते तोखे बंगलो वठी ॾियां? चएसि थो न मम्मी हिते बि मूंखे बंगलो न खपे। माता वाइड़ी थिए थी, भई हिन ॿार खे छो काई शइ नथी वणे, न फ्लैट थो वणेसि, न रो हाउस थो वणेसि, न बंगलो थो वणेसि, आख़िर हिनखे घर खपे किथे? हुनखां पुछेसि थी भई बेटा तोखे किथे घर खपे? चएसि थो मम्मी भरिसां मंदिर बि त हुजणु खपे। चईसि छो मंदिर हुजणु खपे? जॾहिं मां वॾो थींदुसि, मां पंहिंजी वाइफ सां जॾहिं पार्टी ते वेंदुसि, मां पंहिंजे वाइफ सां, पंहिंजे ॿार सां, पोइ तूं किथे रोटी खाईंदीअ? छा थो चए पंहिंजी माता खे? जीअं हाणे उहो पाण ससु खे छॾे आई, भई ससु रोटी किथे खाईंदी? कंहिं दरबार में मंदिर में खाई छॾंदी। त चएसि थो ॿार तूं किथे खाईंदीअ? माना अॼु जेको पाण करूं था उहो ॿार नोटिस करनि था, ऐं उन्हनि खे ख़बर आहे इहो ई राइट आहे। उहो ई साॻी शइ ॿार अॻिते हली
करण वारा आहिनि। इन करे असांखे ॿारनि जे अॻियां बि सोचे सम्झी करे हलणु खपे। ईअं न सोचूं भई मुंहिंजो ॿारु सुठो आहे मूंसां ईअं न कंदो, न। असां हुनजे माइंड में जेका प्रोग्रामिंग करूं वेठा उहे ई हलण वारा आहिनि। असां ॿारनि जे अॻियां वॾनि सां उबतो ॻाल्हायूं था या तिखे आवाज़ में ॻाल्हायूं था, अॻिते हली ॿार बि उहो ई करण वारा आहिनि। उन्हनि खे लॻंदो हीअ शइ राइट आहे छो त मम्मी डैडी हीअ शइ कंदा हुआ। त हिननि कथाउनि मां छा था सिखूं? भई हिकु हिकु पल असां इन करे नाम सिमरन करूं वेठा, सत्संग करूं वेठा, भई हिकु हिकु सेकेंड असांखे ध्यानु ॾियणो आहे भई कुझु ग़लति त न वेठा करूं, स्पेशली बुज़ुर्गनि जे लाइ। त सभई मिली करे छा चयूं? बाबा चवनि था उन्हनि जी सेवा दरबार में क़बूल पवंदी जेके घर में सेवा करे आया आहिनि। त बाबा चवनि था उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है। उनको मेरी सेवा का अधिकार है, करते जो अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मुझको तो 56 भोग लगाते हो, माँ को एक रोटी को तरसाते हो। मुझको तो 56 भोग लगाते हो, माँ को एक रोटी को तरसाते हो। ऐसे जीवन को तो बेकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। मेरा दरबार बड़ा ही सजाते हो, माँ को एक कमरा ना दे पाते हो। ऐसे बेटे को तो बेकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। मुझको तो अपने घर में लाते हो, माँ को क्यों वृद्धाश्रम छोड़ाते हो। ऐसा घर मुझको ना स्वीकार है, करता ना अपनी माँ से प्यार है। उनको ही मिलता ये दरबार है, करता जो अपनी माँ से प्यार है। माता को छोड़ आता है वृद्धाश्रम में, फिर भी देखिए माँ वहाँ से क्या कहती है। आजा मिलने को अखियाँ तरसी हैं, तुझसे मिलने को ये माँ मरती है। आजा मिलने को अखियाँ तरसी हैं, तुझसे मिलने को ये माँ मरती है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। तेरे आने का ना आसार है, फिर भी क्यों तेरा इंतजार है। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी क्यों। बेशक तू मेरा गुनहगार है, फिर भी मुझको तो तुझे प्यार